बहराम टाउन वार्ड हिकु वार्ड 2 रोड ऐं नालियूं तबाह, रहवासी सख़्त परेशान। अख़्तियार अली मक्सी जी रिपोर्ट मूजिब 22 लख बजट हूंदे बि बहराम टाउन वार्ड 1 वार्ड 2 जी हालत इंतिहाई ख़राब आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था अख़्तियार मक्सी जी इन मुख़्तसिर रिपोर्ट में। तकलीफ़ आहे सॼी घिटी 4-5 साल थिया आहिनि, यकी रहियल आहे, एतिरा साल थिया आहिनि, सभु घिटियूं बहराम जूं ठही वियूं आहिनि। इहा असां वारी घिटी वीचारी ॾिसनि ई कोन था, को चङो मिड़स को अहिड़ो आहे ई कोन जेको ठाहे। वार्ड 2 जो रहियल आहे ऐं परियों साईं गुलाम मुस्तफ़ा वारनि जो बि रहियल आहे, ॿियो असांजो ई रहियल आहे। ऐं हर जॾहिं बि चकर ईंदो आहे त सभु चवंदा आहिनि बाबा 2-4 ॾींहं बीहो, हे टाइम बीहो, हे पीरियड बीहो। ऐं रोड नाहे, रस्तो ख़राबु आहे, ऐं अखियुनि खां माज़ूर आहियां। बरसाति वसे थो त 2-2 3 ॾींहं मस्जिद में क़ैद लॻा वेठा आहियूं, जो रस्तो साफ़ु न आहे जो असां घर वञी सघूं। हा, जंहिं ॾींहुं रस्तो बंदि थिए थो त उन ॾींहुं माना तालिब वीचारा फ़क़्र नथा वठी सघनि, जो असां पाड़े वारनि खां तालिबनि वीचारनि लाइ खाधो तयारु कराए माना मस्जिद में खारायूं था। अंदरि सॼो किन लॻो पियो आहे, न रोड न नाली, कहर छा आहे, ज़ुल्म आहे। वोटर का तो अच्छा वारो कोई सही, असां तव्हांजा हुकुम सभु कमु मञींदासीं। रस्तो सॼो ख़राबु लॻो पियो आहे, पाणी बीठो आहे। बराए महिरबानी असांखे घिटी ठाहे ॾिन, जो असां सुबुह शाम बचड़ा नंढा वॾा मस्जिद अचनि था, हुननि जा लटा पलीत आहिनि, असांजे वॾनि जा आहिनि। असांजा मंज़ूर थी खाई था वञनि, बसि पैसा खाइजी था वञनि, ॻोठ जा चङा मुड़ुस खाई था वञनि, बसि उन रोड ठहंदो ई कोन। बसि इहो ई आहे चवणु, इहो आहे त हाणे कंहिंखे फ़रियाद ॾियूं जो उन खे माना जॾहिं कमु थिए।